नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे ठुल्ह मां ख़बर ॾींदा हलूं त ठुल्ह में म्यूनसिपल कमेटी जे अमलदारनि जी नाअहली सबबि शहर जे मेन रियाज़ चौक ते इलाइक़े में गटरनि जो गंदो पाणी उथली पियो आहे। जी बिल्कुलु, असां हिन वक़्तु ठुल्ह रियाज़ चौक ते बीठा आहियूं, जिते सुबुह खां वठी जेको म्यूनसिपल कमेटी नाअहली सभु शहर में गंदगी जो पाणी जो ढेर जेको पियो आहे, हितां जा जेको शहरी हज़रात दुकानदार हज़रात आहिनि सॼी परेशान। अचो दुकानदार हज़रात सां ॻाल्हि ॿोल कयूं, उन वधीक छा चवणु आहे। असां हुक्मरान को सवाल करणु चाहियूं था पिया, आख़िर तव्हां छा कहिड़े मक़सद जे करे तव्हां हितां वोट वठो था माण्हुनि खां। जॾहिं वोटनि जो टाइम अचे थो पियो, जॾहिं इलेक्शन जो टाइम अचे थो पियो, तव्हां माण्हुनि वटि वञी करे क़ुर पा खणी था पिया, माण्हुनि जे पेरनि ते किरो था पिया, रड़ियूं कयो था पिया, रो था पिया, वोट ॾियो असांखे। पर जॾहिं हे ग़रीब आवाम मज़लूम आवाम तव्हांखे वोट ॾिए थो पियो, पोइ तव्हां ख़बर न आहे हले कहिड़ी ग़फ़लत जी निंड में सुम्हो था पिया, हले कहिड़े नशे में सुम्हो था पिया। इहो आख़िर तव्हां अल्लाह ताला खे कहिड़ो जवाबु ॾींदव। हे तव्हां हालात ॾिसी रहिया आहियो पूरे सिंध जो, बल्कि असांजे ठुल्ह जो। असांजो पाण रियाज़ जो गिली मदर घर आहे, हिते अचण जी का हिमत न आहे। अंदरि दुकान में पाणी घिरी वियो, माण्हू बेरोज़गार थी विया, वीचारे रेडियूं बंदि करे छॾियूं, हर शइ ख़तमु थी वियो। असां हिन को सवाल करणु चाहियूं था पिया त आख़िर तव्हांखे जेको आहे छा थी वियो आहे। तव्हां ठुल्ह जी आवाम सां कॾहिं तव्हां इंसाफ़ु कंदो। तव्हां छाजे करे तव्हां जेको आहे एतिरो ज़ुल्म कयो था पिया। तव्हां गैस न आहे ॾिनो, तव्हां पाणी न आहे ॾिनी, तव्हां बिजली न आहे ॾिनो। तव्हां इहो ॿुधायो तव्हां ठुल्ह जी कहिड़ी जेको आहे घिटी तव्हां ठाराई आहे, तव्हां ठुल्ह जो कहिड़ो रोड तामीर करायो आहे, तव्हां आवाम खे कहिड़ियूं सहूलियत ॾिनियूं आहिनि। असां बि इंशा अल्लाह ताला इहो अज़म कयूं था पिया, जेकॾहिं तव्हां ॿीहर हाणे जेकॾहिं तव्हां इहे हालात लक्षण आहिनि जो तव्हां आवाम जी मदद नथा कयो पिया, आवाम जे ॾुखे हाल में ॾुखे टाइम में तव्हां कराचियुनि जे ऑफिसरनि में कराचियुनि जे तव्हां मंगलनि में आराम में आहियो, तव्हां एयर कंडीशन जे गाॾियुनि में तव्हां घुमो था पिया, तव्हांखे ग़रीब ऐं मज़लूम आवाम जो कोई ख़्यालु कोन्हे पियो। इंशा अल्लाह ताला आइंदा जेकॾहिं आइंदा इलेक्शन में ऐं आवाम तव्हांखे सुञाण जेको आहे, जेकॾहिं आइंदा इलेक्शन में इंशा अल्लाह तव्हां आयो इंशा अल्लाह ताला आवाम। साईं, ही तव्हां ॾिसो था पिया रियाज़ चौक हिकिड़ो ठुल्ह शहर जो मेन चौराहो आहे, जिते असीं बीठा आहियूं। हिते म्यूनसिपल CMO जो एतिरी त बेहसी जी हद आहे। सुबुह खां वठी जेको गटरनि जो पाणी उथली वियो आहे, 5 फुट खां 6 फुट ताईं पाणी बीठो आहे। उन एतिरी बेहसी जी हद करे छॾियो आहे त दुकाननि जे अंदरि पाणी वियो आहे, उहो त लड़ी बि न आयो आहे। हिन टाइम ताईं शहर जा जेके शागिर्द आहिनि, मरीज़, पोढ़ा माण्हू, रक्षन वारा, मुसाफ़िर गाॾियूं सख़्तु परेशानियुनि खे जेको मुंहुं ॾेई रहिया, हिन टाइम ताईं बि मौजूदु न आहिनि। तव्हां मीडिया वारनि खे शाबाश आहे जेको तव्हां आयो, असां तव्हांजा लख एहसान तव्हांजा जेको अची करे असांजो आवाज़ तव्हां आला ऐवाननि तां पुॼायूं था। असां आला अख़्तरनि खां इहो मुतालबो था कयूं त म्यूनसिपल कमेटी जो किरोड़नि रुपयनि जो बजट आहे, जेको नाली साफ़ नथा करे त किरोड़नि रुपयनि जो बजट कंहिंजे पेट में था वञे। असीं आला अख़्तरनि खां मुतालबो कयूं था त हिन CMO खे हटाए करे जे ज़ुल्म ॾाढो उहो ॾींहुं ख़ाली न आहे। असां पाचा कुंज घुमूं था त रस्तो उहो सफ़ा कोन्हे, सॼो पाणी जो हाल ॾिसो सही न। असां ग़रीब माण्हू काॾे वञूं, 2-3 चकर असां हिते किरी पिया वञूं गप में। महिरबानी कयो ठुल्ह जी सफ़ाई चङी तरह ने कयो, गटर उथलिया पिया आहिनि, हर शइ असां। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।